हिन स्टेज तां खिपरे जे स्टेज तां आउं चोॾी CCI जे फ़ैसिले खे मुकमिल रद्द थो कयां। ठगी आहे, धोखो आहे, फ्रॉड। आईन पाकिस्तान जो आर्टिकल 153 काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जंहिंजो इजलास थियो ऐं आईन पाकिस्तान जो आर्टिकल 154 जंहिंमें तरीक़ेकार लिखियल आहे ऐं कम जो आर्टिकल 155 आईन पाकिस्तान जो आर्टिकल 155 उन जो सब क्लास 2 इस्म 155 उन जो हेठियों आर्टिकल 155 जो 2 वो चए थो त कंहिं सूबे या कंहिं माण्हू तरफ़ा कंहिं इदारे के वफ़ाक़ सूबे के मुतासरा धुर तरफ़ा शिकायत ते काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट रुगो 2 कम करे सके थी, या पाण फ़ैसिलो ॾे या चए त सदर कमेटी ठाहे पोइ रिपोर्ट ॾे। टियों कम करे ई नथी सघे, इख्तियारी कोन्हे। जीअं जज वटि खून जो केस वेंदो, जज छा कंदो? या माण्हू खे बाइज़त बरी कंदो तो खून कोन कयो आहे, या चवंदो तोखे 302 जे ॾोह में 25 साल या 20 साल या उमिरि क़ैद या सज़ा मौत थो ॾियां। ये थोड़ी चवंदो त तो खून बराबर कयो आहे पर तो खून जी सज़ा कोन थो ॾियां, तुंहिंजो ट्रैक्टर तोखां खसे थो वठां। जज चए ट्रैक्टर किथां आयो? खून जे केस में या बाइज़त बरी थींदो या 302 में मौत जी सज़ा या उमिरि क़ैद सज़ा मिलंदसि। ही काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट के इख्तियारी बवा या पाण फ़ैसिलो ॾे या सदर लाइ मोकिले कमेटी लाइ, ऐं फ़ैसिलो बि सदर कयो 8 जुलाई 2024 ते कैनाल ठाहिण जो। हिननि वरी जो फ़ैसिलो कहिड़ो? इरसा खे था लिखूं ऐं एकनिक खे था लिखूं ऐं प्लानिंग कमीशन डिवीजन खे था लिखूं। माना मूं वटि ताईं फ़ैसिलो खणी चो ही 2 ॼणा अचनि, साईं मुंहिंजो ट्रैक्टर फिरजी वियो आहे या घर ते आउं चवां आधा हितां ई नहीं कर हेॾा जो भई हेॾा हितां ई फिरजी हितां ई हथूंगे खां वञी पोइ सिंधड़ी खां फिरी पोइ हिकिड़ो शरन जो ॻोठु ईंदो, उते उस्ताद अलाह जोड़ो शर वेठो हूंदो, उनखे मुंहिंजा सलाम ॾिजी उनखे चइजे ॾे ख़बरचार ही मोटरसाइकिल जो मामिलो कीअं कयूं। अब आउं सेशन जज आहियां, हाई कोर्ट जज आहे। उस्ताद अलाह ॾिनो शर किथां अची वियो हथूंगे में? उन ना मूं वटि आया आहियो त खून कयो आहे या गाॾी फुरी आहे? एकनिक में वज़ीर आला पटको ॿधी वियो आहे। पहिरीं त एकनिक में 5 माण्हू हुननि जा कीअं वेठा आहिनि? हुन में CCI में वफ़ाक़ आहे न, वफ़ाक़ में 5 माण्हू हुननि जा, शहबाज शरीफ़ हुननि जो, मरियम नवाज़ हुननि जी, इसाक डार हुननि जो, ख्वाजा आसिफ हुननि जो, अमीर मुकाम हुननि जो। बाक़ी पाकिस्तान जा 3 माण्हू, सॼे नवाज़ लीग जा 5 माण्हू, पाकिस्तान जा 3 माण्हू। पाकिस्तान आहे अपड़स जी बादशाही आहे, तव्हांजे बाबे जो हुकूमत आहे, बाबे जी बादशाही आहे। 5 माण्हू तव्हांजा, 3 माण्हू बाक़ी कहिड़ा? ये मुराद अली शाह पाण वारो जडो जीए मिस्किन थोड़ी रन ज़ाल वेचारी घर घाट केर ॿुधे कोन थो। बाबा मूं ख़त लिखियो आहे, केर ॿुधे ई कोन थो। मूं मड़ी ज़ाल जो मुड़ुसु मुंहिंजो गुज़ारे वियो, बचा छॾे विया, घरां कढी वियूं, नोहनि मिड़ी छॾियो, आ मड़ी ख़त रखियो वेठी आहे ॿाहिरि, मुंहिंजी केर ॿुधे ई कोन थो। उन वीचारो हिकिड़ो इहो, ॿियो गंडापुर KPK वारो, ऐं टियों ही बलोच बुगटी सरफराज बुगटी। 3 ॼणा इहे, 5 हू। उन्हनि वरी 8 ॼणनि गॾिजी अकुल जी ॾिसो उन्हनि वरी फ़ैसिलो करे मोकिलियो आहे होॾां दबा ओ चाचा धणी परता माण्हू मोकिलियो त हुनजी पारता चिठी आणींदड़ मुंहिंजो पंहिंजो आहे, इन जी पार थो जले। बसि CCI पिया हलायो, ॻोठ जी पंचायत बि ईअं कान कंदी आहे। उन ते वरी हंबो छोड़ी सभु भॻाइनि। वड़े वाह कैनाल मुल्तवी, मुल्तवी खपे या कैनाल मुल्तवी खपे या ख़तमु खपे? छा खपे? कैनाल जो इल्तिवा या ख़ात्मो? छा खपे? सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।